मां ज़मीन ऐं आसमान जे विच में आहियां, मूंखे बचायो। जेके करणो आहे सो करियो, ख़ुदा जे वास्ते जहाज़ खे हेठि किरण न ॾियो। असां वटि हूअं बि थोरा ई विमान बचा आहिनि। जॾहिं तूं मथे वेंदो आहीं त विमान उॾाइण विसरी वेंदो अथई छा? ही सभु बात जूं ॻाल्हियूं आहिनि। हिन वक़्तु त मूंखे जेरो हेठि लहण ॾियो। जॾहिं तोखे जंगी जहाज़ हलाइण जी ख़बर ई न आहे त पोइ पाकिस्तानी शाहीननि सां कीअं मुक़ाबिलो कंदे? ये सभु ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधियूं, इहे के मज़ाक़ या का कहाणी कान्हे का। हिंदुस्तान में इहो सभु कुझु थी रहियो आहे। इंडियन एयरफोर्स जे पायलटनि जी ख़राब कारकर्दगी जा पोल खुली रहिया आहिनि। बार बार जंगी जहाज़नि जी तबाहीअ जो सिलसिलो बंदि थियण जो नालो ई नथो वठे। पायलटनि जी ख़राब कारकर्दगी, जंगी जहाज़नि जे मुसलसल हादसनि इंडिया जी हवाई फ़ौज ते कई सवाल उथारे छॾिया आहिनि। हिंदुस्तानी जहाज़नि जो एॾे वॾे अंग में किरण छा या सिर्फ़ु हादसा ई आहिनि या इन जो को ॿियो वॾो सबबु आहे? तव्हांखे ज़रूरु ॼाणणु घुरिजे, पर हुन खां अॻु तव्हां असांजे चैनल RFI डिजिटल जी सिंधी सर्विस खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे प्रेस करियो त जीअं असांजूं इंफॉर्मेटिव ख़बरूं अव्हां ताईं पहुचंदियूं आहिनि। इहा ॻाल्हि हाणे वाज़े थी वई आहे त हिंदुस्तानी जंगी जहाज़नि खे हवा में उॾामण खां वधीक ज़मीन ते गीसियूं पाइण जो शौक़ु आहे। साईं, इहा का मज़ाक़ न पियो कयां, इहा हक़ीक़त आहे। हिंदुस्तानी जहाज़ हवा में घटि ऐं ज़मीन ते वधीक नज़र अचनि था। हिंदुस्तान में हवाई हादसा मामूल बणिजी विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बि भारतीय हवाई फ़ौज जो जगवार जंगी जहाज़ गुजरात जे इलाइक़े जामनगर में किरी तबाह थी वियो। ऐं हीउ को पहिरियों वाक़ियो न आहे। ख़ैर, हिंदुस्तानियुनि खे त उन जी आदत थी वई आहे अहिड़ियूं ख़बरूं ॿुधण जी, छाकाणि त उन खां अॻु बि केतिरा ई अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि। हिंदुस्तान खां पंहिंजा गथल जहाज़ त संभालजनि ई कोन था, हरू भरू किरियो था पवनि ऐं ख़्वाब ॾिसनि पिए था F-35 ख़रीद करण जा। अजीब ॻाल्हि आहे न। अरे भाउ, पहिरीं पंहिंजे पुराणनि जहाज़नि ते हथ साफ़ कयो, सही तरीक़े सां सिखी वठो, पोइ जदीद टेक्नोलॉजी ॾांहुं ॾिसिजो। हिन ई महीने जी 7 तारीख़ ते हिक ई ॾींहं में 2 हिंदुस्तानी जहाज़ तबाह थी विया, जिन मां हिकु जंगी जहाज़ हुओ। हिकु रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल 30 सालनि दौरान भारतीय हवाई फ़ौज जा 534 नंढा वॾा जहाज़ हादसनि जो शिकार थिया आहिनि। न रुॻो एतिरो, पर उन्हनि हादसनि में मजमूई तौर ते 152 हिंदुस्तानी पायलट बि पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा आहिनि। हिंदुस्तान में गुज़िरियल 5 सालनि दौरान 45 हवाई हादसा थिया आहिनि। हाणे असां इहो नथा चई सघूं त सभई जहाज़ नाकारा आहिनि। जहाज़नि खे उॾाइण लाइ पायलटनि जो माहिर हुजण बि ज़रूरी हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे जंगी जहाज़ उॾाइण नथा अचनि त पोइ शर्म छा जो? पाकिस्तान खे चओ, पाक फ़िज़ाइया अव्हांखे बि तरबियत ॾींदी। पाकिस्तानी पायलट दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पंहिंजी महारत ॾेखारे चुका आहिनि। हुननि जी सलाहियतुनि जा चोॿोल सॼी दुनिया में मशहूरु आहिनि। पाकिस्तानियुनि खां सिखिया वठो त जीअं जहाज़नि जे नुक़सान खां बची सघो। पाक फ़िज़ाइया जा शाह सवार पंहिंजो मटि पाण आहिनि। पाकिस्तानी हवाई फ़ौज जो MM आलम उहो शख़्स आहे जंहिं 1 मिंट में 5 भारतीय जहाज़ केराया हुआ, जिन मां 4 जहाज़ 30 सेकंडनि में तबाह थी विया। MM आलम जो ही तारीख़ी कारनामो हिकु आलमी रिकॉर्ड आहे जेको अॼु ताईं क़ाइमु आहे। दुश्मन जॾहिं बि पाकिस्तान ते मेरी अखि विधी, पक हवाई फ़ौज जे शाहीननि उनखे भरपूर जवाबु ॾिनो। ख़ैर, इहा ॻाल्हि हाणे हिते ख़तमु नथी थिए। 27 फरवरी 2019 जी राति तव्हांखे यादि हूंदी जॾहिं भारत बालाकोट एयर स्ट्राइक जो नाजाइज़ क़दम खयों त पाकिस्तानी एयरफोर्स जे शाहीननि नोमान अली ऐं हसन सिद्दीक़ी भारत खे सख़्तु जवाबु ॾींदे उन जा जहाज़ केराया ऐं हिकु पायलट खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल अभिनंदन फंटास्टिक चाहे इंडिया खे हमेशह यादि रहंदी। पाकिस्तानी हवाई फ़ौज हाणे पंहिंजे पेशेवराना सलाहियतुनि जो भरपूर इस्तेमालु कंदे जदीद ऐं हल्के वज़न वारा जहाज़ तयारु करे पंहिंजी ताक़त में इज़ाफ़ो करे रही आहे। पाक फ़िज़ाइया में 5 जनरेशन जी जंगी जहाज़नि जी शमूलियत सां हिंदुस्तान जी निंड हूअं ई हराम आहे।
दिफ़ाई माहिरनि नेक्स्ट जनरेशन पाक फ़िज़ाई क़ुव्वतुनि खे ख़तरो करार ॾिनो आहे ऐं J-35 खां पोइ TFX जे पाक हवाई फ़ौज में शमूलियत जो भारत वटि त को तोड़ ई न आहे। मेजर जनरल रिटायर्ड बख्शीअ एतराफ़ कयो आहे त हिंदुस्तानी हवाई फ़ौज सख़्त ख़राबियुनि जो शिकार थी चुकी आहे। जनरल रिटायर्ड बख्शीअ जो चवणु आहे त अमेरिका हिंदुस्तान खे F-35 ॾियण लाइ तयारु नाहे। अमेरिका हिंदुस्तान खे F-16 ॾिए थो जेको पाकिस्तान वटि ॾहाकनि खां पहिरियां ई मौजूदु आहे। बख्शी एतिरो बि चई चुको आहे त 5 जनरेशन त परे जी ॻाल्हि आहे पर हिंदुस्तान जी 4 पॉइंट जनरेशन जो बि फीथो जाम थी चुको आहे। यादि रहे त 2024 में पाक फ़िज़ाई जे सरबराह ऐलान कयो हुयो त पाकिस्तान J-31 जहाज़ ख़रीद करण में दिलचस्पी रखे थो। 40 J-31 मुस्तक़बिल में पाक हवाई फ़ौज जो हिसो बणिजंदा। चीन में पाक फ़िज़ाई जा पायलट्स J-35 जहाज़ परवाज़ करण जी एक्सरसाइज़ करे रहिया आहिनि। पाक फ़िज़ाइया 350 जंगी जहाज़नि ते मुश्तमिल आहे जिन में J-17, J-10C, F-16 फैल्कन, मिराज ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त हिंदुस्तानी हवाई फ़ौज वटि 600 जंगी जहाज़ आहिनि। हलो मञूं था त अंगनि अखरनि में हिंदुस्तान काफ़ी अॻिते आहे पर इंडिया पाकिस्तानी शाहीननि जहिड़ो जिगर किथां आणींदो।